दीनी मदरसन के दीनी मदरसन के कौमी धारा में आणण चाहियूं था। असांखे इंता पसंदी शिदत पसंदी तरफ़ धिक्यो पियो वञे। रियासत सां तकरार नथा चाहियूं, हुकूमती निज़ाम में रहण चाहियूं था। मदरसन जी रजिस्ट्रेशन आसान बणाई वञे। जेईवाइस सरबराह मौलाना फजल रहमान जो मुतालबो। नौशहरा में जलसे के खिताब कंदे मौलाना फजल रहमान चयो त असांजी खूबसूरत चेहरनि खे बदसूरत करे पेश कयो पियो वञे। मदरसन के कामूरन एस्टेब्लिशमेंट जी हमदर्दी जी जरूरत नाहे। इल्म जी तक़सीम जे ख़िलाफ़ आहियूं, क़दीम ऐं जदीद तालीम जे मुख़ालिफ़ आहियां। इल्म इल्मी आहे, असांखे अवां ते एतमाद नाहे। मुल्क में चिल्ड्रन कोर्स पढ़ाइण जी ज़रूरत आहे। दिलिया खे ॿारनि जे हक़नि जो तहफ़ुज़ करणु घुरिजे। ॾिसणो पवंदो त असांजो निज़ाम ॿारनि जे हक़नि लाइ छा करे रहियो आहे। ॿारनि खे विसा जी आज़ादी जो हक़ आहे। असांजा ॿार असां लाइ अहम हुअणु घुरिजनि। ॿारनि खे फ़ैसिला साज़ी में शामिल करणु घुरिजे। जस्टिस मंसूर अली शाह जो इस्लामाबाद में सेमिनार खे ख़िताब। जस्टिस मंसूर अली शाह चयो त दिलिया में जेकॾहिं ॿार पेश थींदा आहिनि त उन्हनि खे ॻाल्हाइण जो मौक़ो न ॾिनो वेंदो आहे। ॿारनि खे हमेशह चवंदो आहियां त अदालत अचनि, आउं आईनी बेंच में शामिल आहियां, पर मुंहिंजा साथी अव्हां खे ॿुधंदा। ॿार न सिर्फ़ असांजो मुस्तक़बिल पर असांजो हालबो आहिनि। ॿारनि जे बहितर मुस्तक़बिल लाइ असां सभिनी खे कमु करणो पवंदो। वॾे वज़ीर मुहम्मद अली शाह जो चवणु आहे त वोट अवाम जी ताक़त आहे ऐं ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। वोटनि जे ॾियारे जे हवाले सां पंहिंजे बयान में वॾे वज़ीर मुहम्मद अली शाह चयो त अॼु 7 डिसंबर ते सिंध समेत सॼे पाकिस्तान में वोटरनि जे क़ौमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। वोट जो क़ौमी ॾियारो मल्हाइण जो मक़सदु वोट जी ताक़त ऐं अहमियत खे उजागर करणु आहे। मुल्क में आईन जमहूरियत जी बालादस्ती लाइ अवाम जो वोट ॾियणु तमामु ज़रूरी आहे। वोट जी रजिस्ट्रेशन क़ौमी फ़र्ज़ आहे। पंहिंजो फ़र्ज़ सम्झी वोट दाख़िल करायो। सिंध हुकूमत पारां 2 महीननि अंदर पेपर्स बस सर्विस से 40 स्टॉप्स की इजाफत मुकम्मल करण जो फैसलो। ट्रांसपोर्ट खाते सॼी सिंध में गाॾियुनि जी जदीद साइंटिफिक फिटनेस चेक करण जो बि फैसलो करे वरितो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमन जो चवणु आहे त पेपर्स बस सर्विस से 100 स्टॉप्स की इजाफत मुकम्मल थी चुकी आहे। 2 महीननि अंदर रहियल 40 स्टॉप्स ते बि कमु मुकम्मल कयो वेंदो। सिंध हुकूमत ट्रांसपोर्ट निज़ाम खे जदीद बणाइण जी ख़्वाहिशमंद आहे। जदीद बस स्टॉप मुसाफ़िरनि लाइ फ़ाइदेमंद साबित थींदा। वज़ीर आज़म जे सियासी मामलनि बाबति सलाहकार राणा सनावला जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी। गुजरातवाला जी जुडिशियल मैजिस्ट्रेट सिद्रा कुल नवाज़ राणा सनावला जा गिरफ़्तारी वारंट जारी कया। राणा सनावला ख़िलाफ़ 16 अक्टूबर 2020 ते गुजरातवाला में पीडीएम जलसे वारे ॾींहुं केस दाख़िल थियो हो। एफआईआर में राणा सनावला ते कंटेनर हटाइण पुलिस एहलकारनि ते गाॾी चाढ़ण जा इल्ज़ाम लॻाया विया। अदालत मुसलसल गैर हाज़िर रहण ते राणा सनावला जा गिरफ़्तारी वारंट जारी कया। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद रग़सेब जो चवणु आहे त मुल्की मईशत मुस्तहकम थी रही आहे, महांगाई घटि थी आहे। ख़ानगी शोबे जो मईशत जी मज़बूती में अहम किरदार आहे। प्राइवेट सेक्टर खे लीड करणो पवंदो। 900 खां वधीक जाली पेट्रोल पंप सील कया आहिनि। कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद रग़सेब चयो त सीड़पकारनि खे सहूलियतूं फ़राहम करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। मुआशी तरक़ी लाइ सियासी इस्तेहकाम ज़रूरी आहे। पड़ी सीड़पकारी में मुसलसल इज़ाफ़ो थी रहियो आहे। ज़रूरी वेटर सेक्टर खे टैक्स नेट विझणो पवंदो। अॻूणे वज़ीर आज़म अवाम पाकिस्तान पार्टी के सरबराह शाहिद काका नवाज़ी जो चवणु आहे त सियासत नफ़रत ऐं दुश्मनी में तब्दील थी चुकी आहे। ऑपोज़िशन जो रवैयो मामलनि खे मुंझाए रहियो आहे। मामलनि खे हल करण जी ज़रूरत आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद काका नवाज़ी चयो त हुकूमत तोड़े मुख़ालिफ़ धुर अवाम जी ॻाल्हि नथी करे। मुल्क में सियासी दफ़ेड़ पैदा कयो वियो आहे। मुल्क जो हर सिस्टम नाकाम थी चुको आहे। सुधारनि जी ज़रूरत आहे।
लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में नवमे ते भञा वारे केसनि जी ॿुधणी JIT रिपोर्ट में असद उमर आज़म सबाती ॿिया अखबार दोही करार जवाबदारनि कारकुननि खे हंगामनि लाइ भड़कायो जांच रिपोर्ट में इल्जाम जांच टीम दहशतगर्दी टोड़ अदालत में रिपोर्ट जमा कराए छॾी। सिंध में MDK टेस्ट सुभाणे वरती वेंदी इंतजाम मुकम्मल घरू खाते इम्तिहानी मरकज़नि ॿाहिरां कलम 144 लागू करे छॾियो। कराची यूनिवर्सिटी NAD यूनिवर्सिटी मेरान यूनिवर्सिटी जामशोरो पब्लिक स्कूल हैदराबाद कायदे अवाम यूनिवर्सिटी नवाबशाह IBS सरकारी पुलिस ट्रेनिंग सेंटर लाड़काणो में टेस्ट वरती वेंदी। इम्तिहानी मरकज़नि में गैर वास्तेदार माण्हुनि जी दाख़िला ते पाबंदी इलेक्ट्रॉनिक डिवाइसिस मोबाइल फोन ऐं लेडीज़ पर्स खणी अचण ते बि पाबंदी लागू।